अस्सलाम दोस्तों, हर इंगा डी नवा अनुमान विश्वसा नवा खदशा ऐं नवा ख़्याल खणी अची रहियो आहे। ॼण त दुनिया ते हिकिड़ो मुसीबत जो ककर छाइण लाइ शहरनि जा शहर लॉकडाउन थी रहिया आहिनि। हर तरफ़ ख़ौफ़ ऐं हिरास छाइण लाइ दुनिया ॼण त हालत जंग में आहे। लेकिन दोस्तों, घबराइण जी काई ॻाल्हि न आहे। असांखे मुनज़म ऐं मुतहद थी ही जंग खटणी आहे ऐं हीअ जंग असां तॾहिं खटे सघूं था। जी हाँ, हीअ जंग असां तॾहिं खटे सघूं था जॾहिं कोरोना वायरस खां बचाव जा समूरियूं तदबीरूं असां उन्हनि ते पाण बि अमल करियूं ऐं पंहिंजे आसपास ॿियनि माण्हुनि खे उन ते अमल करियूं। कोरोना वायरस जे शिकार थियल माण्हुनि खे ॿी दुनिया जे मुल्कनि जीअं पाकिस्तान में आइसोलेशन वार्ड में रखियो पियो वञे, जीअं ॿियनि माण्हुनि खां अलॻि थलॻि उन्हनि खे तिबी सहूलियतूं फराहम करे सघजनि। सिंध हुकूमत समेत ज़रे हुकूमतूं अहिड़ा क़दम खणी रहियूं आहिनि जेको अमल सारा जोॻो आहे। बदीन ज़िले जे ॾेई शहर जे RHC सेंटर में बि सिहत खाते बदीन तरफ़ां DHO बदीन जे हुकूमत तहत 6x6 जो हिकु आइसोलेशन वार्ड क़ाइमु कयो वियो आहे जेको अमल पूरो सारा जोॻो आहे। खुदा न ख़ास्ता अगरि हिन इलाइक़े जो को माण्हू कोरोना वायरस जो शिकार थिए थो या उनमें अहिड़ियूं अलामतूं ज़ाहिर थियनि थियूं, हिन आइसोलेशन वार्ड में उनखे फर्स्ट एड ॾेई बदीन या ॿिए कंहिं आइसोलेशन वार्ड मुंतकिल करे सघिजे थो। हिन आइसोलेशन वार्ड में छा बेड, हिकु वेंटिलेटर, गैस सिलेंडर, फर्स्ट एड किट, हैंड वॉश, उन सां गॾु डॉक्टर ऐं उन सां समूरो अमलो हर वक़्तु मौजूदु आहे ऐं मौजूदु रहंदो। मगर उन्हनि समूरनि सहूलियतुनि जे बावजूदि जेका इंतिहाई ॻणती जोगी ॻाल्हि आहे उहा आहे त RHC ॾेई जी एम्बुलेंस गुज़िरियल कुझु सालनि खां नाकारा बणियल आहे। जंहिं तरफ़ न हितां जे चूंडियल नुमाइंदनि न ई आला इख़्तियारनि कोई ध्यानु ॾिनो आहे। इन हंगामी हालतुनि में बि बार बार निशानदेही कराइण खां पोइ बि आला इख़्तियारनि RHC ॾेई में एम्बुलेंस न हुजण जो कोई नोटिस नाहे वरितो। RHC ॾेई जे मेडिकल ऑफिसर IHS जे कंसल्ट डॉक्टर मोहम्मद तैयब उडेजो ऐं गवर्नमेंट कंसल्ट डॉक्टर सोहेल अहमद जो चवणु हो त RHC ॾेई में 6x6 जो आइसोलेशन वार्ड क़ाइमु करण खां पोइ RHC ॾेई में एम्बुलेंस हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे त जीअं असां कोरोना वायरस जे शिकार कंहिं बि मरीज़ खे फर्स्ट एड ॾेई ॿिए कंहिं आइसोलेशन सेंटर या बदीन मुंतकिल करे सघूं। दोस्तों, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर, सब्सक्राइब ऐं लाइक कंदा ऐं घंटी जे बटन खे दॿाइण न विसारींदा त जीअं असांजूं नयूं वीडियोज़ वधि खां वधि तव्हां ताईं पहुचंदियूं रहनि।